हर जाफ़र पढ़णु शुरू कयो। ज़िक्रो रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वस्तल अर्रअसु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया व इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्राती आक़िरन फ़हबली मिन लदुनका वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेकी रहमत कई, जेको एहसान ई थोरो कयो, माण्हू जे साम्हूं बयान कर। इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया कि जॾहिं पंहिंजे रब खे लिकी करे सजाई या आस्ते सजाई। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वस्तल अर्रअसु शैबा अल्लाह मथे जा वार छा थी चुका आहिनि, हॾड़ा कमज़ोर थी चुका आहिनि, पर जॾहिं बि तोखां घुरियो अथमि तो मूंखे ना उमीद नाहे कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअुन व रहमतुन लिल मुमिनीन वला यज़ीदुल ज़ालिमीन इल्ला ख़सारा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर क़िस्म जी तारीफ़ हम्द व सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए, जेको हिन पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजनि, जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूज़ फरमायो। मुख़्तसिर हम्द व सलात खां बाद सही बुखारी में सुमरा बिन जुंदुब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फजर जी नमाज खां पोइ पंहिंजे असाबनि सगोरनि सां विहंदा हुआ। माण्हू पंहिंजा ख्वाब बयान कंदा हुआ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे उन्हनि जूं ताबीरूं बयान कंदा हुआ। रावी थो चए त हिकु ॾींहुं फजर नमाज खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अॼु राति मूं ख्वाब ॾिठो आहे। हिकु ॻाल्हि ज़हन में रखिजो, ख्वाब आऊं बि ॾिसंदो आहियां, तव्हां बि ॾिसंदा आहियो। मुंहिंजा ऐं तव्हांजा ख्वाब सचा बि आहिनि, कूड़ा बि आहिनि, पर नबियुनि जा ख्वाब वही जी सूरत हूंदी हुई। फरमायो ॿ फ़रिश्ता मूं वटि आया, मूंखे चयूं हलो हलो आउं सां गॾु हलियुसि। असां हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं, हिकिड़ो शख़्स ईअं सिधो सुतो पियो हुजे, ॿिए शख़्स जे हथ में वॾो पत्थर हो। उन सुतल शख़्स जे मथे किथे हई, उनजो मथो चिथड़जी वियो, ज़रा ज़रा थी वियो,
पत्थर वञी परे किरियो। वो मारण वारो वरी पत्थरनि खणण थो वञे। जॾहिं वापसि थो अचे तेसीं ताईं हुनजो मथो वरी सही थो थिए, वरी हुनखे हणे थो, वरी पत्थर परे थो करे, वरी अचे थो, वरी हणे थो। हिकु सिलसिलो सदा जो हलियो पिए बरज़ख जे मक़ाम में। फरमायो त मूं हिन फ़रिश्तनि खां पुछो हिन शख़्स खे कहिड़े गुनाह में, कहिड़े जुर्म में एॾी सज़ा मिले पई। ॿुधायो साईं, ही उहो शख़्स आहे क़ुर पढ़ी विसारे छॾियईं, फ़र्ज़ निमाज़ वक़्तु ई सुम्ही रहंदो हो। ॿ ॻाल्हियूं, अल्लाह जे किताब खां परे, अल्लाह जे दर खां परे। अल्लाह जा ॿ ज़िक्र इंतिहाई अहमियत जा हामिल, इन खां दूर रहियो। अल्लाह क़ुर में निमाज़ खे बि ज़िक्र सां ताबीर कयो आहे, क़ुर खे बि। मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह ताला हम कलामी कई, ॻाल्हाई जे ॻाल्हायो वेंदो आहे, पर चई वरा हिजाब, दुनिया वारो इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त मुंहिंजे ऐं मूसा जे विच में पर्दो हुयो, हिजाब हुयो। उन ॻाल्हाइण में अल्लाह इरशाद फरमायो, अक़ीम सलात लिज़िक्री, मूसा मुंहिंजे ज़िक्र जे लाइ, मुंहिंजे यादि जे लाइ निमाज़ क़ाइमु कंदो रह। वरी क़ुर मजीद अल्लाह फरमाई, इन्ना नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन क़ुर खे, हिन ज़िक्र खे असां नाज़िल कयो आहे, इन जी हिफ़ाज़त बि असांजे ज़िम्मे आहे। हाँ, सुवाल इहो थो पैदा थिए त पाण अल्लाह जे दर जे केतिरो वेझा आहियूं ऐं क़ुर खे केतिरो वेझा आहियूं। तव्हां चवंदो मौलवी साहिब तमामु घणो वेझा आहियूं, पर केतिरो वेझो आहियूं? जिसी वेझो आहे एतिरा जो को मरी पवंदो आहे त पोइ मौलवी साहिब ईंदो आहे, 30 मुसाफ़िर माना शागिर्द गॾु वठी वेंदो आहे, पोइ पढ़ी जेको आहे बख़्शाईंदो आहे। असां एतिरो वेझा आहियूं त जेकॾहिं को दुकान खोलियूं था, पोइ हुन में मौलवी साहिब ईंदो आहे, बाक़ाइदे क़ुर पढ़ंदो आहे, पोइ दुआ कंदो आहे। हिकिड़ो डॉक्टर जेको आहे उहो मिसाल दुकान खोले थो, क्लिनिक खोले थो, पोइ मौलवी साहिब रोई थो, दुआ घुरे, छो अॻियां मिठाई पई आहे न, रोणो त अथसि। साईं डॉक्टर जे कारोबार में बरकत ॾे। माना सैदाबाद वारा बीमार थींदो त बरकत थींदी डॉक्टर साहिब खे, इन कान थींदी। हिकिड़ो माण्हू सुबुह साण माण्हुनि जूं ॾाढियूं कूड़े थो, हजाम जो दुकान थो खोले, उन जे लाइ बि रोई थो, चवे त या अल्लाह इन हजाम जे कारोबार में बरकत ॾे। यारो को इंसाफ़ आहे या कोन्हे? लो अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह वतिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफ़क्करून। ओ दुनिया वारो, जेकॾहिं न क़ुर खे जबर ते लाया, उहो बि लुॾी वञे हा, ज़रा ज़रा थी वञे हा। नाशनास, बेक़दर, न मूंखे सुञाती न मुंहिंजे किताब खे सुञाती। तोखे हिन किताब जी अहमियत ऐं फज़ीलत जे इल्म न आहे त ही को मामूली किताब कोन्हे। हिन खे आउं जबल ते लायां, तोखां हले केतिरा वधीक मज़बूत आहे, तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? मच्छर जी बि जेको आहे तूं बर्दाश्त कोन, डेंगी थी वियो, वाइट सेल ख़तम थी विया, जब मरी वियो, बा छाते मो चीसी मच्छर हिन खे ॾंगयो। इहा ई हैसियत आहे न मुंहिंजी तव्हांजी। चए थो त क़ुर खे जेकॾहिं जबल ते लायां, जेके टोड़ण में तव्हांखे केॾियूं महिनतूं जतनूं करण था पवनि, केॾी तकलीफ़ सां टोड़ियो था, चई उन ते लायां, उहो बि लुॾी वञे हा, ज़रा ज़रा थी वञे हा, पर इंसान तोखे कुझु बि कोन थो थिए। ऐं हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त किताब को मामूली किताब कोन थो। हिन ॾे जेको बयान को असां वटि, त इहा ॻाल्हियूं सभिनी जॻह, ख़ाली हिते कोन्हनि। इहे बेहयायूं त हर इलाइक़े में, हर जॻह ते, हर शख़्स तव्हांखे मिलंदो तक़रीबन। वजह छा आहे?
मेन रीज़न इहा आहे त असां अल्लाह जे कलाम खे छॾे ॾिनो, असां हुन जे माना ऐं मफ़हूम खे सम्झूं ई कोन था। तब्दीली किथां ईंदी? तब्दीली ईअं ईंदी छा? तब्दीली उन वक़्तु ईंदी जॾहिं तव्हां हुन जे मफ़हूम खे सम्झो। अॼु 70 साल जो पोढ़ो 80 साल जो मरण जी कंधी ते आहे कि निमाज़ त जवानी खां पढ़ां पियो, पर हुन खां पुछो त सूरत कौसर जो सभिनी खां नंढी सूरत आहे जंहिंमें 3 आयतूं आहिनि, हिकु मूंखे माना तर्जुमो त ॿुधाए ॾेखार। छो? सूरत इख़लास कुल अल्लाह वहद 4 आयतूं आहिनि, सूरत फातिहा जंहिंमें 7 आयतूं आहिनि, असां ज़िंदगी में पढ़ूं था। कॾहिं मालूम कयो तुंहिंजो माना छा आहे? जॾहिं तव्हांखे माना मतिलब ख़बर ई न आहे त तुंहिंजी ज़िंदगी में तब्दीली कीअं अचे? क़बर में ख़बर त ॿुधी अथव, रस्म थी वई आहे, हमरा मरी पियो आहे, पाण खे खणी वञिणो आहे, उते दफ़न करणो आहे, पोइ कांदपे जो भत खाइणो आहे। कांदपे जे भत लाइ छिता थी पवंदा आहिनि। यार ॿूटियूं ई कोन, अड़े ज़ालिम तोखे त खाराइणो हुयो। हैरत आहे मूंखे माण्हुनि जे मथां। अल्हम्दुलिल्लाह 60 साल जो थिया, पर अॼु ताईं कांदपे भत मूंखे ख़ुदा नसीब कोन कयो, कंदो बि कोन। अरे असांजी त निड़ी मां कोन थो ले, तूं त वरी ॻोल्ही वरी दाऊं शिकवा वरी यार भत बड़ा मज़े वारो कोन थियो। ख़ुदा जो ख़ौफ़ कर ज़ालिम। हदीस याद अचे त जंहिंजो मरी वियो आहे त 3 ॾींहं तव्हां खारायो, तूं उथी कोन थो त जेसि ताईं मूंखे खाराईंदो कोन मूंखे तॾो छॾणो कोन्हे। ऐं केतिरा माण्हू पाड़े वारा ॼाणी वाणी मानी कोन पचाईंदा त फिलाणे जो तॾो थी पियो, हुते मानियूं ईंदियूं, घर पियो मोकिलींदो, पाण पियो खाईंदो। मोह आहे हिकिड़े जो, खाइनि पिया सोट मासा त मारो टले, किथां माइट थियो वञनि। इहो क़दुरु आहे बा, किथां तब्दीली अचे तो में, ॾाढी ॾुखी आहे। क़बर में जॾहिं 3 सुवाल थींदा बाने खां, सभु ख़बर आहे। नंढड़े ॿार खां पुछ बाबा कहिड़ा सुवाल थींदा, तोखे फर ॿुधाईंदो। सुवालनि जी त ख़बर आहे पर जवाब जी तयारी कान्हे। सुवालनि जी ख़बर आहे, बाबा जवाब छा ॾियणा आहिनि, इन जी तयारी आहे कि तुंहिंजो रब केरु आहे। सुञाती रब खे? जे रब खे सुञाणी आहे त एतिरो बग़ावत कोन करी आहे। जे रब खे सुञाणी आहे त पोइ बेहयाई जे वेझो न वञी आहे। जे रब खे सुञाणी आहे त व्याज कोन खाई आहे। जे रब खे सुञाणी आहे त शराब कोन पी आहे। जे रब खे सुञाणी आहे त ज़िना जे वेझो न वञी आहे। जे रब खे सुञाणी आहे त बेहयाई जा कम ऐं धारा ऐं चोरियूं कोन करी आहे। जुआ कोन, तो सुञातो ई कोन। हाणे क़बर में छा सुञाणे, हेॾी दुनिया में तो कोन सुञातो। ॾे ख़बर तुंहिंजो दीन कहिड़ो, पाण कहिड़ी ख़बर। हे मुला जेके ॿुधाईंदा जो सामने पिया पिया हलिया, असांजो दीन छा आहे हक़ीक़त में? छो जो पाण ख़ानदानी मुस्लमान आहियूं। ख़ानदानी सम्झो था न, अबे ॾाॾे खां नालो मुस्लमानी आहे, नालो ऐं मुस्लमान घर में पैदा थिया आहियूं। उन करे न असां सोचो, न असां सम्झो, न परख कईसूं, न जदोजहद कईसूं, न असांखे तलब रही, न तड़प रही। अरे पुछ उन्हनि खां जेके 13 साला दौर आहे, जिन हिजरतूं कयूं, इन ॻाल्हि ते बचां थो त हुननि दीन खे सम्झो। वरी सुवाल थींदो नबी जे बारे में। हाँ, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उसवा ते, उन जी ज़िंदगी ते कीअं पाण ज़िंदगी गुज़ारी, कॾहिं सोचो अथऊं? पंहिंजो खाइण, पंहिंजो पीअण, पंहिंजो उथण, पंहिंजो वेहण, पंहिंजो ग़म, पंहिंजी ख़ुशी, पंहिंजो कारोबार, पंहिंजो लेन देन मर्ज़ीअ मथां। एतिरो अञा आज़ादु कोन थियो हुई। एतिरो अञा तूं एतिरो अल्लाह खे प्यारो कोन थियो जो तूं पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी जीअं वेठो गुज़ार। सवाल ई पैदा कोन। दुनिया सिजनुल मोमिन जन्नतुल काफिर, जामे तिरमिज़ी जी रिवायत आहे। अल्लाह जे रसूल जो फरमाए, दुनिया मुस्लमान जे लाइ कैद आहे, काफिर लाइ जन्नत आहे। छा मुस्लमान खे हथ में हथ करियो अथसि, पेर में ॿेड़ियूं अथसि, छा आहे? छा मक़सद आहे? त कलमे पढ़ण खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे मन मुताबिक़ कान गुज़रंदी, तुंहिंजे इरादे मुताबिक़ कान गुज़रंदी। तुंहिंजी जवानी तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कान गुज़रंदी। तुंहिंजी पीरी तुंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ कान गुज़रंदी।
तुझी खुशी तुझे मुताबिक कान थींदी, तुझो गम तुझे मुताबिक कौन थींदो। अरे तू हर गाल में आजाद है, जियो वणे खुशी थे सुभान अल्लाह को पाड़े में चले शादी न हुजे। छा हशर था कयो तव्हां माण्हुनि सां। अरे माइन के सुख आहे, टे महीना गीच, टे महीना दोल धब धब लगड़े आहे छा ने भागो जी शादी मुझे तू पहली दफा पियो करी जा शादी। अहिड़ी का शइ त कान्हे जेको तूं हींअर हेॾो खणी हंगामो मचायो थी पूरे इलाइक़े में। आदम अलैहिस्सलाम खां वठी हे सिंधी अल्हम्दुलिल्लाह सभिनी शादियूं कर, ॿार बचे आहियूं, को तूं को कमाल कोन पियो करी, वॾो तो कमाल करे छॾियो, शादी पी थिए। हा ख़बर आहे शादी पी थिए, छा पियो थिए। ये निकाह जा ॿ बोल वरी बाक़ी मुल्लूं पढ़ाईंदे हलंदे घर हलंदे। 1 करोड़ 1 अरब शादी कर, शादी शादी आहे, पोइ चाहे कुझु बि सम्झी। जे वरी को गम आहे पूरी दुनिया मथे ते, तॾो परायो वरी ॾिस दाऊं पंहिंजूं। हा छा इन नालो दीन आहे। हिन शख्स खां सवाल कयो वेंदो त ॾे ख़बर 3 सवाल थींदा, 3 जवाब दुरुस्त ॾींदो। फ़रिश्तो पुछंदो ॾे ख़बर किथां सिखई, तो किथां हे जवाब हासिल कया। तो हिन अकेली जगह ते जिथे माइट मिट दोस्त अहबाब औलाद सब कुछ तोखे मट्टी में विझी दफन करे चवंदा हाणे साईं तूं ॼाणी, तुंहिंजी क़बर ॼाणे, तुंहिंजो अशर ॼाणे, तुंहिंजो किरदार ॼाणे, ऐं हक़ीक़त में पंहिंजो वस बि कोन्हे। पाण बेवस छा था करे सघूं सवाइ दुआउनि जे। दुआ ई करे सघूं था न, ॿियो त कुझु कोन थो करे सघे। उन जगह ते जिथे इंसान बेवस आहे, लाचार आहे, जिथे का उनखे माल कम न पियो अचे, जहिड़ो आयो दुनिया मां तहिड़ो हलियो वियो, ख़ाली हथे आयो ख़ाली हथे हलियो वियो। जॾहिं दुनिया में इंसान अचे थो त 2 हथनि में कुझु हूंदो त सोनो खणी ईंदो आहे छा, दौलत खणी ईंदो आहे छा। ईअं ई ख़ाली हथे वेंदे जीअं ख़ाली हथे आयो आहीं। जॾहिं उथंदे क़बर मां बि तॾहिं बि ख़ाली हथे हूंदे। अल्लाह जो रसूल फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो क़ाइम थींदो तव्हां ईअं क़बर मां उथंदो जीअं माउ जे पेट मां बग़ैर कपिड़नि जे बग़ैर खतने जे टहुर थियल कान हूंदी, कपिड़ा तन ते कोन हूंदी, पेर में जूता कोन हूंदई। हेड़ी जगह ते जॾहिं इंसान उहो खुश नसीब जॾहिं बिल्कुलु 3 सवाल जा जवाब ग़लति न बल्कि करे सही ॾींदो त फ़रिश्ता पुछंदुसि ॾे ख़बर किथां हासिल कई। चवंदो फ़रिश्तो मूं क़ुरान पढ़ियो, मूं क़ुरान खे सम्झो, मुंहिंजो क़ुरान ते अमल। 3 ॻाल्हियूं, क़ुरान पढ़ियमि, उनखे सम्झमि, नंबर 3 उन सम्झण खां पोइ मूं अमल कयो। नतीजो छा निकितो, तव्हां जेके मूंखां सवाल कया मूं तव्हांखे जवाब ॾिना। माना ही शख़्स पहिरीं तयारी, एग्ज़ाम खां पहिरीं, इम्तिहान खां पहिरीं पंहिंजी तयारी पियो करे। अॼु असांजी का तयारी कान्हे। अलाह मालिक आहे, पर मूं कॾहिं चयो त मालिक कोन्हे, पोइ जहन्नम छो ठाहीं, न ठाहिया। जे सभु जे करे यादि पोइ ख़ाली जन्नत ठाहे छॾिया बाबा, जेके सभु जन्नत में हलिया वञो। हुन ई असांखे ॿुधायो आहे त किरदार 2 अथव। जेकॾहिं ही किरदार अदा कंदे त जॻहियूं मूं 2 रखियूं आहिनि। हिकु नेमती जगह आहे जंहिंखे जन्नत चइबो आहे, ॿी अज़ाबी जगह जंहिंखे जहन्नम चयो वेंदो आहे। अल्लाह मूंखे तव्हांखे पनाह में रखे। त हिते छा मालूम थियो त क़ुरान जी बरकत सां, उनजे सम्झण सां, उनजे अमल जे वजह सां अल्लाह तबारक व तआला हिन शख़्स खे क़बर मां जे अज़ाब खां बचायो, सुरख़रू कयो। ऐं हिन शख़्स खे छाजी सवाब बि मिले, हिन जे मथे के चिथरियो पियो वञे त हिन क़ुरान खां दूरी इख्तियार कई, क़ुरान खां परे रहियो। ही इनकलाबी किताब आहे, ही ज़िंदगी तब्दील करण वारो किताब, तो को मामूली किताब कोन्हे। मक्की दौर हुजे, खतरनाक दौर हो। सहाबा के अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वॾियूं तकलीफ़ूं आयूं। यकीन कयो, अल्लाह गवाह है, मूंखे तव्हांखे दीन जे मामले में हुननि जे मुक़ाबले में रुपए मां हिकिड़ी पैसो बि तकलीफ़ अञा कान पहुती आहे जेको हुननि मां ॾिठियूं तकलीफ़ूं। आख़िरकार इंसान आहे, बर्दाश्त जी की लिमिट हूंदी आहे, की हद हूंदी आहे। अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थिया, साईं काफ़रनि ॾाढो ॾुखियो मरहलो कयो आहे, दीन ते हलण कोन था अचनि,
ज़हनी तकलीफ़ूं अलॻि, जिस्मानी तकलीफ़ूं अलॻि। ज़िंदगी हिननि असांजी हिते तंग करे छॾी आहे। असां चाहियूं था त हीउ इलाइक़ो फिलवक़ छॾे वञूं, हिजरत करे वञूं। पाण पुछो त केॾांहुं वेंदो, केॾांहुं वेंदो हिते मको छॾे? इन करे तव्हां वटि आहियूं त असांखे मशवरो ॾियो, तव्हांजी राय मुताबिक़ असां केॾांहुं निकिरी वञूं। त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं ॿुधो आहे त हबशा जो बादशाह नजाशी, अस्मा नालो आहे हुनजो, ख़ुदा तरस माण्हू आहे। हुकूमत में बादशाह ज़रूर आहे, ख़ुदा तरसियत पढ़ियल लिखियल आहे, आलिम बि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त ओॾी निकिरी वञो। ठीकु आहे, 100 जे क़रीब माण्हू आहिनि जंहिंमें मुंहिंजे पैगंबर जी न्याणी बि आहे, पैगंबर जो न्याणो बि आहे, ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट जाफ़र तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु, अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला जो सॻो भाउ हुन में शामिल आहे। निकिरी विया, मां कहिड़े नमूने सां हबशा पहुची विया। कुझु ॾींहंनि खां पोइ काफ़िर फलाणो फलाणो माण्हू, यार माण्हू नज़र कोन था अचनि, विया केॾां? मसलन सैदाबाद में अचानक 50-100 माण्हू केॾांहुं निकिरी वञे त फलाणो फलाणो वियो केॾांहुं? खोजना खां बाद मालूम थियो त यार इहे माण्हू निकिरी विया आहिनि हबशा। हिननि पंहिंजा 2 सफ़ीर तयारु कया जिन खे चमड़ा वग़ैरह ॾिनो। उन वक़्तु बादशाह सां हुनजा तालुकात, सिफ़ाती तालुकात, हूअं बि काबे जे करे कुरैशी जी वॾी इज़त हुई, काबतुल्लाह जा मुतवली आहे। उन करे माण्हू हुननि जी इज़त कंदा त यार अल्लाह जे घर जा मुतवली आहिनि, संभाल वारा आहिनि, हाजिन खे जी ख़िदमत कनि था। पोइ उन ज़माने में बि हज थींदो, पोइ जेको उनजो तरीक़ो हुन मुताबिक़। 2 ॼणा पहुता हुते, नजाशी सां मिलिया, चवण लॻा साईं असांजे इलाइक़े जा कुझु माण्हू तव्हां वटि आया आहिनि, न तव्हांजे दीन ते न असांजे दीन ते, हिकिड़े नए दीन ते अख़्तियार कयो अथनि। ॻाल्हि त ठीकु थी, ठीकु हुई। मके जा काफ़िर बुत परस्त हुआ ऐं नजाशी हुनजी रियाया ईसाई हुआ, मुस्लमान दीन इस्लाम ते हा, टिनी जो दीन मुख़्तलिफ़ हो। हाणे असांजे वॾनि जी हिन ते वॾी नज़र आहे, हुननि असांखे तव्हांजी ख़िदमत में मोकिलियो आहे त इन्हनि खे असांजे हवाले कयो, तव्हां त असांखे पंहिंजे इलाइक़े में वठी वञो, तव्हां त असांजे नज़रुनि हेठि रहनि। नजाशी बि ॻाल्हि इहा आहे, इहा नाइंसाफ़ी कान थींदी जो आऊं तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे हिननि खे तव्हांजे हवाले कयां। बहितर आहे त हुननि खे बि तव्हांजे साम्हूं विहारियां, थोरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं सही, आहे छा मसलो, इहे आख़िरकार मोट आया छो आहिनि? तव्हांजी मर्ज़ी। मुस्लमान चवंदा असांखे ख़बर पइजी वई, हीअं वठण आया न असांखे, या पोइ बची वियो, अब अचो सुभाणे, ठीकु आहे। पर असां 2 ॻाल्हियूं तय कयूं, गौर सां ॿुधो। कहिड़ियूं? नंबर पहिरियों, कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं, चाहे कुझु बि थी वञे। हक़ ऐं सच सुवाल जो बिल्कुलु सही जवाबु ॾिनो वेंदो, नतीजो अल्लाह जे मथां। अंदाज़ो कयो, मूंखे तव्हांखे न सुभाणे कंहिंखे हिकिड़ो ₹1,00,000 ॾियणो आहे, पैसा आहिनि कोन, पोइ सुम्हण खां पहिरीं 50 कूड़ 50 बहाना मुंहिंजे तव्हांजे ज़हन में, यार सुभाणे हमरा ईंदो लॻे, कहिड़ी टोपी पारायां? हा, अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जो हाल फ़िलहाल त टरी वञे, पर हिननि जे दीन खे ईमान ॾिसो, तव्हांजो केतिरो जो मज़बूत ईमान आहे, चाहे कुझु बि थी वञे, पर ॻाल्हाइबो साफ़ क्लियर ऐं सच। ऐं ॿी ॻाल्हि, उते पाण सभु कोन ॻाल्हाईंदासूं, ॻाल्हि कंहिंखे सम्झ में कान ईंदी त बाबा छा था कयो, हिकिड़ो ॻाल्हाए, पोइ छो न असां हिकिड़ो पंहिंजो अमीर हिते मुक़ररु कयूं, सरबराह मुक़ररु कयूं, सभु कुझु उहो ॻाल्हाईंदो, बाक़ी पोयां असीं हूंदासीं, असांजी ज़रूरत पई खणी ॿुधाईंदासूं। जाफ़र रज़ियल्लाहु ताला अन्हु खे जवाबु, तूं असांजो अमीर रहंदे, सरबराह रहंदे, सुवाल जवाब जेके बि पहिरीं तूं ई कंदे बादशाह सां। ठीकु आहे, मुस्लमान चवंदा असीं वियासीं, बादशाह पाण, हुनजा मसाइफ़ वॾा उलमा, वरी हुनजे चारों तरफ़ जेके हुनजा वज़ीर ऐं मुशीर वेठा, जीअं पार्लियामेंट थींदी आहे, ऐं ॾिठोसीं मके वारा 2 हमरा बि पहुता आहिनि जेके असांखे वठण आया आहिनि। जाफ़र रज़ियल्लाहु ताला खे बादशाह चयो त सुञाणो था? बिल्कुलु, छा मसइलो आहे तव्हांजो? जी बादशाह सलामत,
असीं गैरुल्लाह जी इबादत कंदा हुआसीं, बुतनि जी इबादत कंदा हुआसीं। धाड़ा, चोरियूं, ज़िना, शराब, हर बुराई असांजे माशरे में मौजूद। एतिरे क़दुरु जो कंहिं ज़ालिम खे केरु चवण जी जुरत न कंदो हो त अदा हिन मज़लूम जो हक़ छो नथो ॾीं। मुंहिंजो ख़्यालु आहे इहा जुरत अॼु बि असांखे कान्हे। आहे तव्हां में कंहिं वॾेरे खे, कंहिं सॻे माण्हू खे चयो त फलाणे खे मिसकीन तो कब्ज़ो कयो आहे, प्लाट कयो अथई, ज़मीन कई अथई, या ही कयो अथई, तूं हुनखे पंहिंजा पैसा वापसि। आहे तव्हां में मुंहं में जुरत एॾी? छा चवंदा तूं? अरे न बाबा, पराए कम में हथ विझबो छा? जो मिसाल ॾींदो हलां मकी दौर जो, त कंहिंखे इहा जुरत न आहे जो ज़ालिम खे चए या कंहिं सॻे खे चवे त न हीरे जो हक़ ॾे। तारीख़ी वाक़िआन, हिकिड़ो माण्हू कुझु सामान खणी आयो विकिणण जे लाइ। जीअं घोड़िया पंहिंजे ॻोठनि में वेंदा आहिनि, के कपिड़ा विकिणंदा आहिनि, के सामान विकिणंदा आहिनि, माण्हू वठंदा आहिनि पैसा 2 महीननि खां पोइ, 3 महीननि खां पोइ, महीने खां पोइ उधर ते उहे ॾींदा आहिनि। पोइ लॻा 10 वारी शइ तव्हांखे 100 में हणी वेंदा, बस जी ॻाल्हि आहे। अबू जहल जेको मके जो सरदार हो, उन टोटल सामान उन खां वरितो। पैसा अब हाणे मको छॾे वेंदासीं त कोन पैसा ॾींदासीं हाज़िर, ठीकु आहे। नओं माण्हू कहिड़ा छा आहे, 15 ॾींहं अबा पैसा ॾे, हा बाबा ॾींदासीं। महीनो थी वियो, अदा पैसा ॾे, पर ॾींदासीं किथां वेंदासीं, ॾींदासीं कॾहिं ॾींदे। हाणे हू हिकिड़े हिकिड़े जे पोयां पियो वञे, यार हमरा खे चई तुंहिंजो दिमाग़ कमु करे पियो। उहा सामा कंहिंखे जुरत आहे जेको चौधरी खे चवे, जेको असांजो रईस आहे, उनखे चऊं त तूं उनखे पैसा ॾे, कम जी करे यार परेशान। 1.5 महीनो थी वियो मिसकीन खे मिंटूं पियो करे त भेरी मूंखे पैसा ॾे, न ही थो ॾे, न कंहिंमें जुरत आहे चवण जी। ख़ुदि हिकिड़े ॾींहुं काफ़रनि खे तमाशो थियो, चई अचो यार कुझु कयूं। छा कंदो? हिन मुसाफ़िर खे मोकिलियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे। अबू जहल वटि पैगंबर ज़रूर वेंदा, पैगंबर मोड़न वारा कोन्हनि, अबू जहल पैसा ॾियण वारो कोन्हे। ॾिसो छा थो थिए। मुसाफ़िर खे चयो बाबा पैसा खपनि न, इन लाइ त वेठो आहियां, ॿियो कहिड़ो कमु आहे मुंहिंजो। चई मके में हिकिड़ो ई माण्हू आहे जेको पैसा ॾियारे सघे, बाक़ी ॿिए कंहिंमें ज़रूरत कान्हे। उहो ई ॾेखारियो, चयूं सब्र कर। जेके विया ॾिठो हूंदो त हरम जे बिल्कुलु साम्हूं लाइब्रेरी ठहियल आहे, उहा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुराणो घर हो, जंहिंमें पाण मके में हिजरत खां पहिरीं रहंदा हुआ। थोरो अॻियां वेंदो त वरी लेट्रिन ठहियल आहे, इहो वरी अबू जहल जो घर हो। हिकिड़ो ई वेड़ो हो, हिकिड़ो खानदान हो। अबू जहल परे जो कोन, चाचो अबू लहब, अबू जहल, सभु चाचा पैगंबर सल्लल्लाहु। दुश्मनी ख़ाली दीन जे करे थी। हाणे हरम जे करे सभु शइ उन ज़माने में तोसी घटि हुई, हर शइ नज़र ईंदी हुई। पाण जीअं घरां निकिता हरम ॾे आया त मुसाफ़िर खे इशारो कयूं, ही भॼंदो पोतो अलाह जो रसूल चयाऊं, मुसाफ़िर माण्हू आहियां, 1.5 महीनो थियो आहे, हिते जे सरदार अबू जहल मूंखां सामान वरितो आहे, नफ़ो त परे जी ॻाल्हि आहे, हाणे त असुल बि खाई वेंदुसि, महिरबानी करे मुंहिंजी रक़म मूंखे ॾियारियो। हलो हाणे ॾियारीनि पिया त भाई जो हले छा थो थिए। दर खड़कायूं, हमरा निकितो, पाण खां सुवाल कयो, ॾे ख़बर मुसाफ़िर खां तो सामान वरितो आहे? हा। तोॾे जा पैसा आहिनि? जी आहिनि। जी ॾे हाज़िर। ॿियो घरां पैसा खणी आयो, मुसाफ़िर खे ॾिनई। पाण मुसाफ़िर खां पुछो भाई हिसाब बराबरि आहे? चईसि बराबरि। हल भञ, या अलाह मूंखे पहिरें ॾींहुं मिलिया, मूंखे त 1.5 महीनो इंतज़ारु करिणो पियो। हेतिरो ईज़िली, हेतिरो आसानी सां माण्हू मूंखे हिन पैगंबर साहिब जे चवण ते पैसा ॾेई छॾिया। पर ॻाल्हि हिते ख़तमु कान्हे। जिन तमाशो ते ॾिसणु चाहियो, चयो ही छा थियो? जड़ ॻाल्हियूं केॾियूं धणी कंदो, ऐं एतिरो आराम सां पैसा ॾेई छॾी। आयो महफ़िल में, ओ सरदार तुंहिंजी सरदारी वजह सां ॾिसी छॾी, कहिड़े बदबख़्त हो, छा थियो तव्हांखे? जी ॻाल्हि इहा आहे त अलाह जो कसम आहे, जेकर असां सभु जेके नंढा सरदार आहियूं, तोखे मिंटूं कयूं आहे, पर अबू जहल पैसा ॾियण वारो माण्हू तूं कोन आहीं। ऐं हूअं चई थो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॾिजां कोन थो। हुन धणी तोखे लफ़्ज़ ई कया बचिया, कीअं सुकून सां घर में, कीअं आराम सां तूं पैसा था कया।
चयो बदबख्त हो तव्हां छा ॾिठो? चइसां छा ॾिठो? तूं हुए अल्लाह जो रसूल हो? रसूल त मञंदा कोन हा, माना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो। ऐं टियों मुसाफ़िर हो। ची ॻाल्हि इहा आहे त जेको मुंहिंजी अखियुनि ॾिठो त तव्हांजी अखियुनि कोन ॾिठो। तुंहिंजी अखियुनि छा ॾिठो? ची मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेलो कोन हो, अल्लाह जो कसमा हुनजे बराबर में को ख़तरनाक जानवर बीठो हो। हिकु रिवायत में आहे त मस्त उठ हुयो, जेकॾहिं इनकार कयां त उते ई मूंखे झले चीरे पाड़े ख़तम करिया। मूं पैसा जेके शौक़ सां कोन, मूं बि ख़ौफ़ जे करे ॾिना। एतिरो आउं वाकई चङो त कोन आहियां, पर मूंडो त जान थी वञे उन करे मूं पैसा ॾिना। हाणे मूंखे ॿुधाए, अहिड़े माशरे में तव्हां सम्झो था कि इंसाफ़ जी का तवक़्क़ु थी सघे थी? बादशाह सलामत पोइ अल्लाह ताला असां ते एहसान कयो, हिकु नबी मोकिलियईं जंहिंजो ख़ानदान सभ खां आला, जंहिंजो किरदार सभ खां आला, मक्के में अमानतदार हिन खां वधीक ॿियो न आहे, सादिक ॿियो न आहे, हर लिहाज़ सां बहितरीन, जंहिं असांखे सम्झायो त सभिनी खां मुंहुं मोड़े रब जी इबादत करणी आहे, जंहिं असांखे ॿुधाए त चोरी न आहे करणी, धारो न आहे हणो, ज़िना न आहे करणी, शराब न आहे पीअणो, जुआ न आहे रहणो, ग़रीबनि सां हमदर्दी करणी आहे, भलाई करणी आहे, पाड़े वारनि सां चङो हलणो आहे, माउ पीउ जी इज़त करणी आहे। जॾहिं असां नेकी जा कम कया त ही क़ौम वारा दुश्मन थिया, असांखे मारियूं कुटियूं पिटियूं, एतिरे क़दुरु जो असां तंग थी पियासीं। आख़िर पंहिंजे नबी जे मशवरे सां तुंहिंजे इलाइक़े में आया आहियूं। ॾियो ख़बर, जंहिं नबी नबुवत जो ऐलान कयो आहे, भला हुन ते कुझु नाज़िल बि थिए थो या न? हज़रत जाफ़र जो छो न? पढ़ी ॿुधा। हज़रत जाफ़र पढ़णु शुरू कयो। ज़िक्रो रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वस्तल अर्रअसु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया वइन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़िरन फहबली मिन लदुनक वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेकी रहमत कई, जेको एहसान ई थोरो कयो, माण्हू जे साम्हूं बयान कर। इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया, कि जॾहिं पंहिंजे रब खे लिकी करे सजाई या आस्ते सजाई। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वस्तल अर्रअसु शैबा, अल्लाह मथे जा वार छा थी चुका आहिनि, हॾड़ा कमज़ोर थी चुका आहिनि, पर जॾहिं बि तोखां घुरियो अथमि तो मूंखे ना उमीद नाहे कयो। वइन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़िरा, पोयां ख़ानदान में बि ख़ौफ़ रखां थो, ज़ाल बि मुंहिंजी संडा। पोइ हिकिड़ो वली अहद अता कर, घणी उमिरि में 90 साल जी उमिरि आहे, पर रब खां ना उमीद कोन्हे। इकरार पियो करे त आऊं पोड़ो थी चुको आहियां, पीर सन आहियां, 90 साल मुंहिंजी उमिरि आहे। हिते 90 जो ज़िक्र कोन थो, तफ़सीर में थो अचे। ज़िक्र छा थो करे, हॾा कमज़ोर थी चुका आहिनि, मथे जा वार बछा थी चुका आहिनि, पर तो मां ना उमीद कोन आहियां। इहे न त मुंहिंजी ज़ाल जवान आहे, न, उहा बि पोड़ी आहे। आख़िर चइबो आहे जेका माना औलाद खां मारूम थी वञे, वॾी उमिरि जी थी वञे, संड थी वञे, जेके पाण सिंधी में चवंदा आहियूं, पर तोखां इहा उमीद खां तो तुंहिंजे लाइ त मसइलो कोन्हे। इज़ा अराद शैअन यक़ूलु लहू कुन फयकून, जॾहिं बि कंहिं शइ जो इरादो कंदो आहे, चवंदो आहे थी, तो आहे शइ थी पवंदी आहे। उहा शइ पुछंदी कान्हे त अल्लाह कीअं थिया, चई न, तुंहिंजो रब एॾी ताक़त वारो आहे त सिर्फ़ु चवंदो आहे थी, तो आहे शइ वजूद में अची वेंदी आहे। मूं त पुटड़ो घुरियो आहे, अल्लाह छो पियो बयान करे? तां त उन ना उमीदनि खे ॿुधायो वञे त जिन जी शादी के अञा 10 साल कोन थिया आहिनि, 5 साल कोन थिया आहिनि, उमिरि 30-35 साल कान्हे, पर मुंहिंजे रब खां ना उमीद, दर दर जूं ठोकरूं, दर दर में
अले छा छा एतिरे क़दुर जो मिस्कीन औरतुनि खे या घरवारनि खे मिट्टी खाक खाराईंदा। डॉक्टर साहब मौजूद आहे, तव्हां पुछी सघो त खाक में पॉइज़न ज़हर आहे, उहो जॾहिं पेट में वञे थो त इंसान लाइ केतिरो ख़तरनाक आहे। तव्हां नंढड़ा ॿार जॾहिं मिट्टी खां जो मुंहुं सुॼी पवंदो, डॉक्टर छा चवंदो आहे, ॿार ते नज़र रखो, हुनखे मिट्टी खाइण न ॾियो। हीअ अलाह जी बाने खे मिट्टियूं पिया खाराइनि त बाबा खाक खां खाकुनि ते औलाद कोन थींदो, इहो बि यादि रखिजो। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशा क़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। कि ज़मीन आसमान जी बादशाहत अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे, जेके चाहे धीअरूं ॾे, जेके चाहे पुट ॾे, कि जेके चाहे धीअरूं पुट ॾियां, जेके चाहे बे औलाद ई संड कयां। इन्नहु अलीमुन क़दीर, ॼाणे थो, ताक़त रखे थो। अल्लाह सूरत शूरा जे अंदरि दुनिया में ज़ाल मुड़ुस जेके जोड़ा आहिनि चइनि क़िस्मनि जा बयान कया, ऐं तव्हां वटि चारि ई तव्हांखे मिलंदा। फरमाए ते उहो जोड़ो आहे, ज़ाल मुड़ुस आहे, जिन खे मूं सिर्फ़ु धीअरूं ॾिनियूं आहिनि। 1 2 3 4 5 7 8 इन आसे ते ख़ानदानी मनसूबा बंदी मिस्कीन कान कराई त यार मता हिन भेरे छोकिरो थी पए, मता हिन भेरे छोकिरो छो चवंदा आहिनि बचे दो ही अच्छे। पहुचंदो आहे त ॿार ॿ चङा, वरी छा चवंदा बाबा ते तवजो, बाबा तूं तवजो ॾिनी। ॿार एतिरो पढ़िया जो बाबा असांखे मुल्क में मज़ो ई कोन थो अचे, तूं एतिरो पढ़ायो, हाणे असांखे ॿाहिरि मोकिल। हाणे जे ॿाहिरि वियो त हुनखे लाचार करे पियो, पाण वटि वापसि ईंदो, जिथे बिजली बि महीननि जा महीना गुम थियो वञे, गैस गुम थियो वञे। हाणे पोड़ा ॿई कन कढियो वेठा आहिनि त पोइ पढ़िया, उहा भाउ 2 मिंट वेह नानी तुंहिंजो छा थियो, चई बसि भाउ हुनखे पढ़ायोसि, हो आई 2 वीचारा से विया हलिया, मूं चयो एतिरा हुजनि भाॻो, कम अज़ कम तव्हांजी ख़िदमत कनि। हा चई अहिड़ो जोड़ो आहे जंहिंखे सिर्फ़ु धीअरूं आहिनि, ऐं कुझु अहिड़ा तव्हांखे मिलंदा जिन खे मूं सिर्फ़ु पुट ॾिना आहिनि। औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा, कि जेके चाहियां त पुट ई धीअरूं ॿई ॾेई छॾियां, इहे वधि में वधि दुनिया में आहिनि। वयजअलु मन यशा क़ीमा, जेके चाहियां त बे औलाद ई संड करे छॾियां। हिकिड़ी शादी, ॿी शादी, टी शादी, चौथी शादी, माशाअल्लाह औरतूं त घणे गॾु कयईं। एतिरी दौलत आहे जो हुन जूं 7 पीढ़ियूं 7 नस्लूं खाइनि। मरण मरी वियो मिस्कीन, को दर कोन छॾी, को घर कोन छॾी, को दारू कोन छॾी, कोई दवा कोन छॾी, कई हीना फीना, कई मसला, पर कई हबीब तबीब आया, पर धनी जे वर कुझु कोन थियो। ईअं वीचारो दुनिया में हलियो वियो। हिकिड़ो मिस्कीन मज़दूरी ते रेड़ी हलाइण वारो जीअं तो गाॾो ॿार करे 6 8 ॿार पोइ बाबा रे अब्बा सब्र को अचां तो ॼाव थो न। हा अल्लाह चए तो मुंहिंजी तक़सीम आहे न, तव्हांजो थोरे न वास्तो आहे। हा ऐं जीअं तक़सीम कयां, कंहिंखे मालो माल करे छॾियां ऐं औलाद खां महरूम कयां, कंहिंखे औलाद जी नेमत ॾियां त दौलत एतिरी ॾियां जो मुश्किल सां हुनजो गुज़ारो थिए। अल्लाह फरमाए थो, ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं मूं ते एतिरी उम्मीद रखी, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। ओ ज़करिया तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियूं था। उहो मुंहिंजो रब आहे, 90 साल जी उम्र आहे, रब खां ना उम्मीद है। रब भी केॾो शान वारो आहे, कि ज़करिया तो वाकई एतिरी उम्मीद रखी आहे, मञा तो त तुंहिंजी ज़ाल बि संड आहे, तूं बि पोरो थी चुको आहीं, पर तोखे पुट जी ख़ुशख़बरी नाले सां तोखे ॾियां थो। ॼमंदे ई चवां, ॼमंदे ई ॼाम हुजे, ॼमंदे ई तुंहिंजे पुट जो नालो या हूंदो, तोखे नाले रखण जी बि का ज़रूरत न आहे, मूं नालो बि रखी छॾियो आहे। हिते नालो त पहिरीं वॾो रखंदो आहे, ॾाढो रखंदो, फिर आख़िर मार केरु न मिलियो त मौली साहिब खां बि, साईं मौली साहिब नालो कहिड़ो रखूं। कॾहिं कॾहिं वरी अलाह जा बाना राति जो 4 बजे फोन ईंदी, निंड मां उथण जा, साईं पुट जा नाले अलाह जा बाना, अलाह तुंहिंजे पुट खे 100 साल ज़िंदगी ॾेसि ॾींहं ते। हाँ राति जो 4 बजे था न प्रोग्राम करे पहुचां घर, राति जो 3 बजे सुम्हां, 4 बजे तव्हांजी फोन अचे त साईं पुट जो नालो छा रखां, मूंखे ॿुधायो त छा थींदो। हिकिड़ो अमरा जी ज़िद करे बीह रहियो, चवंदो साईं आऊं जेको आहे सो पंहिंजे पुट जो नालो फ़रिश्तनि ते रखंदा। अड़े बाबा तूं छॾ फ़रिश्तनि खे, तूं फ़रिश्तनि जो नालो छो थो रखीं, ॿिया नाला खुटी आहिनि छा? न मूंखे फ़रिश्तनि जो नालो रखिणो आहे। रखी मुंहिंजो इज़राइल भला सभु को सुञाणंदो। हा अहिड़ा बि चरिया अथव दुनिया में, अथव नाला। हींअर बि केतिरा तव्हांखे जिब्राइल नालो मिलंदो, मीकाइल तव्हांखे नालो मिलंदो, माण्हू रखिया नाला।
पर नाला सुठा रखण घुरिजनि, असर पए तो इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह वॾो ताबई आहे, इमाम बुखारी जो उस्ताद आहे, हुनजी हदीसूं तव्हांखे मिलंदियूं। चए थो मुंहिंजो ॾाॾो अलाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो। ॾाॾे खां अलाह जे रसूल फरमायो त नालो छा अथई? कि मुंहिंजो नालो हुज़ुन आहे। अरबी में हुज़ुन चइबो आहे ॾुखियाई, तंगी, सख़्ती, ग़म। न असीं तुंहिंजो नालो मटायूं था। अर्ज़ कयईं साईं अबे जो नालो रखियलु कोन मटाईंदुसि। पैगंबर तो फरमाए तुंहिंजे नाले खां मटाए वञ, नसीं अबे जो नालो रखियलु कोन मटाईंदुसि, तुंहिंजी मर्ज़ी। सईद बिन मुसय्यब फरमाए थो त ॾाॾे तंगी खे पसंदि कयो, पैगंबर जी ॻाल्हि खे क़बूल न कई, नालो न मटाई त न मुंहिंजे पीउ जो रखियलु कोन मटाईंदुसि। चए थो अॼु ताईं असांजे खानदान मां तंगी कान वई। पाण फरमाए त पंहिंजे पुट जो नालो बरकत न रख। हिते मथां बरकत जे हिकिड़ो इतफ़ाक़ आहे त मुंहिंजो प्रोग्राम थियो खिपरो में रखायो बरकत हो, उते मौज़ू हलियो त बरकत बरकत मूंखे न अचे सिवाइ नालो मुंहिंजो बमान हदीस आहे न पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त बरकत नालो न रख। छो? तव्हां आवाज़ ॾिनो बाबा घर में बरकत आहे या न आहे, त छा घर मां आवाज़ ईंदो बाबा घर में बरकत कोन्हे? इहो जवाबु मिलंदो न। तव्हां नालो रखियो रहमत, बाबा घर में रहमत आहे, जो ख़ुदा न कंदा घर में न आहे त जवाब छा मिलो? घर में रहमत न आहे। तव्हां नालो रखो हया, बाबा घर में हया अचे, घर में हया कोन्हे। तव्हां नालो रखियो ईमान, बाबा घर में ईमान अचे, घर में सी ईमान कोन्हे। ख़ुदा जा मान हो। हाणे त कुझु त पंहिंजो सुधारो आणियो न। वरी असां पुराणा नाला लौंग, फोटो, किरड़, कंडो, चिबड़, टूह, इहे नाला आहिनि। हाणे जेकर इहो छोकिरो कंहिं सुठे उहिदे ते पहुतो, कंहिं निड़ ते लिखियलु त कोन्हे ही जेको पैदा टूह थिए पियो वॾो ऑफिसर थींदो, ही चिबड़ खान हले केतिरा चिबड़ लोड़ींदो। पोइ मिसकीन जॾहिं यकीन कयो त करे उहिदे ते पहुचे थो, एडी मेडी केडी करे जान थो छॾाए, मुख़फ़फ़ थो ॿुधाए ता त मूंखे कंहिं ख़बर न पए त असुल मुंहिंजो नालो छा आहे। पोइ कंहिं साईं तव्हां एडी पिया सॾायो न, अरे बाबा तूं पंहिंजी कम जी कर, तोखे चयमि एडी साहब आहियां, हल हाणे मूंखे ॿुधाए त कावड़बो कोन कावड़बो, हिकिड़ो माइटनि नालो ग़लति रखियो, हाणे तव्हां वटि तशरीफ़ पुछोसीं तव्हांजो असुल नालो छा आहे? बाबा तोखे एडी ॿुधायुमि न। मुंहिंजो भाउ एडी साहब आहे, केडी साहब आहे, छो तव्हां मिसकिन खे तंग कयो? बहरहाल इहो मज़ाक न सम्झिजो। हाणे आउं फ़र्ज़ु कयो मुंहिंजो पढ़ ॾाढो ख़बर खान हो, हक़ीक़त में असां बरो जो नाला ई हूंदा विकिणा हूंदा। हिन वक़्तु जेकॾहिं पंहिंजे पुट पोटे या ॾोटे ते नालो ख़बर कान कर, माना प्रोफेसर को चरियो हो छा बाबा तोखे ॿिया नाला नज़र कोन आया? हाणे तव्हांखे ख़बर आहे हींअर त असुल पीउ सां मोहबत कान्हे, वरी पढ़ ॾाॾे सां कहिड़ी मोहबत हूंदी? केतिरा माण्हू यकीन करे टियों चोथों ॾींहुं मिलियो मूंखे, चईसीं मूंखे कार्ड ठारां, मुंहिंजो तुंहिंजो ॾाॾे नालो चई, चऊं घरां पुछी अचां, ॾाॾे जो नालो वठंदा, ॾाॾे जो नालो घरां पुछी अचां त मूंखे ॿुधायो पिणु शुक्र आहे हुनखे नालो आयो हिते। उन करे हाणे ॻाल्हियूं छॾियो, जेको सही दीन आहे, सही नाला। वरी इहे बि टीवियुनि ते एंकर छोरियूं ॾिसी चवंदा आउं पहिरियों नालो, मुंहिंजो नाले सां को सुहिणो कोन थींदो, जहिड़ो पैदा थियो रंग बि तब्दील कोन। स्किन वाइट जा यकीन कयो त साबुण मले मले अमरा मुंहिंजो जहिड़ो कारो ऐं थोरो क्यारो रहंदे, हा बाक़ी मेर बेर ख़तमु थींदी, चमड़ी सफ़ेद कान थींदी। जेको मुंहिंजे रब मूंखे ख़लकियो आहे, जहिड़ा मुंहिंजा ऐं तव्हांजा खदोखार, इन खदोखार ते नाले सां तब्दील कान ईंदी, किरदार सां तब्दीली ईंदी। बादशाह सलामत जॾहिं क़ुरान ॿुधो ईअं रोए वेठो। पहिरियों दफ़ो क़ुरान ॿुधो त पूरो क़ुरान न सिर्फ़ रुकू मसब सूरह मरियम जा पढ़िया जाफ़र रज़ियल्लाहु ताला अन्हु, रोए वेठो। वइदा समिउ मा उनज़िल इला रसूल तरा आयुनुम तफीद मिन दम मिम्मा रफू मिनल हक़। अल्लाह चयो जॾहिं ॿुधंदा जेको क़ुरान नाज़िल कयो आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, तूं ॾिसंदे तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा। ॻोढ़ा कॾहिं वहंदा? जॾहिं तूं सूरह बकरा जो तर्जुमो पढ़ंदे, जॾहिं तूं सूरत आल इमरान जो तर्जुमो पढ़ंदे, जॾहिं तूं सूरह निसा जो तर्जुमो पढ़ंदे, जॾहिं तूं सूरह तौबा पढ़ंदे, जॾहिं अनफाल पढ़ंदे, जॾहिं तूं सूरह इख़लास पढ़ंदे, जॾहिं तोखे मालूम थींदो हिन आयत जी माना छा आहे। रिकत उन वक़्तु नरमी पैदा थी जॾहिं तूं मतिलब सम्झंदे, हू मतिलब सम्झे वेठो, अखियूं मां ॻोढ़ा पिया वहनि।
रमज़ान अचे पियो न हींअर थोरो वेझो आहे। अलाह मूंखे तव्हांखे नसीब करे। फासे वञे इंतिज़ामिया, यकीन कयो मस्जिद जी इंतिज़ामिया तंग थियो वञे न अॻे वारे तव्हां मौली रखो बेसुरो, बाबा हिन भेरे तूं सुर वारो रखंदे। हाणे सुर वारो मौली मिले किथां? हीउ सुर गलो जो मुंहिंजे तव्हांजे बस जी ॻाल्हि त कान्हे, या डॉक्टर जी बस में त कोन्हे। तव्हांजे गले जी ख़राबी इलाज त कंदो, हुनखे माना सुर में या तब्दील त कोन थो करे सघे न बा। हा सुर वारो त तो मौलवी घुराए छॾियो, पर तो ते असर केतिरो पियो? जहिड़ो निपट पहिरियों हुए ते बाद में 30 सिपारा ॿुधण खां पोइ बि तो में तब्दीली कान आई। छो कान आई? तोखे त कंहिं शइ जी ख़बर ई कान्हे। हू सम्झे पियो ॻाल्हि। जॾहिं क़ुर पूरो मुकम्मल थियो त मक्की जा जेके काफ़र आया उनखे चयो ॻाल्हि ॿुधो, हीअ हमरा तव्हांजे हवाले कोन कंदुसि। ॿई ॿाहिरि निकिता, चयो वरी बेइज़ती थी पंहिंजी। ॿियो थो चए चङो, सुभाणे बादशाह खे अहिड़ी ख़बर ॾींदुसि, ॾिस कीअं थो हुनखे तव्हां धिके कढे। आयो कि बादशाह साहिब, जिन माण्हुनि खे तो पनाह ॾिनी आहे, तोखे ख़बर आहे त ईसा अलैहिस्सलाम जे बारे में हिन माण्हू जो कहिड़ो अक़ीदो आहे? कि हाणे दुनिया त कान हलीदारी कर, हाणे मज़हबी रंग ॾे। कहिड़ो अक़ीदो अथनि? घुराए पुछीनि न। ठीकु आहे, मुस्लमान चवंदा ॿिए ॾींहं न पोइ आयो, हिन भेरे यार असीं कुझु लुॾी वियासीं, अलाह ख़ैर करे, कल्ह त जान छुटी, अॼु हले छा थींदो। पर साॻियूं ॿई ॻाल्हियूं असां तइ कयूं। सच ॻाल्हाइबो, कूड़ कोन ॻाल्हाइबो, चाहे कुझु बि थी पए। ऐं अॼु बि असांजो अमीर जेको आहे जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु हूंदो। महफ़िल में अची पहुतासीं, उहे साॻियां हुनजा वज़ीर, मुशीर, मसाइफ़, उलमा ऐं मके जा काफ़र जेके वठण आया उहे वेठा हुजनि। बादशाह सुवाल कयो जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु खे, ईसा अलैहिस्सलाम जे बारे में तव्हां मुस्लमान जो अक़ीदो कहिड़ो आहे? कि असांजो उहो आहे जो असांजे पैगंबर सेखारियो आहे कि मा कान लिल्लाहि यत्तखिज़ मिन वलदिन सुब्हान इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा यक़ूलु लहू कुन फ़यकून। कि तुंहिंजे रब जे लाइ लाइक़ न आहे त कंहिंखे पंहिंजो औलाद पंहिंजो पुटु बनाए। सुब्हान तुंहिंजी ज़ात पाक आहे। इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा यक़ूलु लहू कुन फ़यकून। जॾहिं बि कंहिं शइ जो फ़ैसिलो कंदो आहे त चवंदो आहे थी तो आहे, शइ थी पवंदी आहे। तुंहिंजो रब उहो आहे। ईसाइनि जो अक़ीदो माज़अल्लाह त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे, या वरी ॿियो अक़ीदो त ख़ुदि ख़ुदा थी दुनिया में आयो। ऐं माज़अल्लाह मरियम अलैहिस्सलाम अल्लाह जी घरवारी आहे। मत्तख़ज़ साहिबतुन वला वलदा। कि तव्हांजे रब का साहिबा का घरवारी न आहे, रखी न के औलाद। औलाद छो घुरंदा आहियो? हा बा, औलाद पाण इन करे घुरनि यार इंसान ते एतबार कोन्हे, हले कहिड़ो वक़्तु अचे बीमार थी पए, म्या को हथ में पकड़ण वारो त हुजे, यार को तंग दस्ती थी वञे, को कमाए ॾियण वारो त हुजे। अल्लाह चए थो न मूंखे बीमारी आहे, न मूंखे कमज़ोरी थींदी, न मूंखे कहिड़ो मसइलो आहे त आउं छो औलाद रखंदुसि। औलाद त तव्हांजी कमज़ोरी मजबूरी आहे, मुंहिंजी थोड़े आहे। त जाफ़र रज़ी अल्लाह ताला चयो त असांजे पैगंबर असांखे इहो अक़ीदो ॿुधायो आहे त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी ऐं हुनजो बानू आहे। बादशाह छा थो चए त तूं कख बराबरि बि ग़लति न आहे, चयो तूं सही पियो चई। शोर थी वियो, गोड़ थी वियो। हुनजा वज़ीर, हुनजा मुशीर दाह करे चयो बादशाह ही छा थियो? चई तूं छा पियो चई? हिन जी ताईद वेठो करीं, मुस्लमान जी ताईद पियो करी त ही अल्लाह जो माना त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु न, माज़ अल्लाह पुटु कोन्हे, ऐं तूं चई तो अल्लाह जो बानू आहे। बिल्कुलु, पर ॿुधो अॼु खां पोइ आऊं बि हिननि जे दीन में दाख़िल थी चुको आहियां। इहो आहे इनकलाब, इहा आहे तब्दीली। ही पाकिस्तान जी तब्दीली कोन पियो ॿुधायां तव्हांखे, इहा आहे इंसान जी ज़िंदगी जी तब्दीली। न कुर्सी जी परवाह कई, न पंहिंजी जान जी परवाह कई। अब मुस्लमान थियो ई, हा चङो पोइ तूं हुन सां गॾु निकिरी वञ। कुर्सी तां लाहे बि सघिया थे, हुनखे मारे बि सघिया थे,
जान जी परवाह कान कई, ऐलान पियो करे को आम जलसे में कोन पियो करे कूड़ ॻाल्हाए जलसनि में ऐलान कंदा न। किरी माना उनजा इंतिहाई वेझा जेके हुकूमत के हलाइण वारा हुजनि, मुशीर ऐं वज़ीर वेठा हुजनि ऐं वॾा वॾा जेके आलिम हुआ उन्हनि जे साम्हूं इक़रार वेठो करे, कंहिंमें जुरत कान थी त उनखे चवनि तूं कुर्सी त अल्लाह या तोखे ख़तमु कर। न, इनखे ईमान चइबो आहे, इनखे तब्दीली चइबो आहे। छा थो ऐलान करे? चयो मुंहिंजा वज़ीर ऐं मुशीरो ॿुधी छॾियो, अॼु खां पोइ मुस्लमान मुंहिंजा महिमान आहिनि ऐं का तकलीफ़ न थिए। ॿुधां त मुंहिंजे महिमाननि खे का तकलीफ़ आई आहे? कल्ह त आम छॾे बात वञी रहो बसि का मसइलो, पर अॼु छा थो चए? मुंहिंजा महिमान आहिनि। वरी मके जे काफ़रनि खे जेके घुरण सॾण आया वठण आया हुआ, चई ॻाल्हि ॿुधो, ही माण्हू तव्हांजे हवाले कयां। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं साइमी जे अंदरि हिकिड़े पासे माण्हू रखो, ॿिए पासे सोन रखो ऐं तव्हां मूंखे चओ त सोन जे तौर बराबरि मूंखे माण्हू ॾे, तॾहिं बि तव्हांखे कोन ॾींदुसि। पंहिंजे हमराह खे तो पुछे त हिननि कुझु आंदो आहे छा? चईसीं तव्हांजे लाइ तोहफ़ा न ॾियो वापसि, मूंखे तव्हांजी का तोहफ़नि जी ज़रूरत न आहे, मूंखे मोला गंज ॾेई छॾियो आहे, खणी वञो वापसि। चई छॾ पंहिंजे हमराह खे, कोन थो ॾियां तव्हांखे। अजीब इतफ़ाक़ आहे, हिन शख़्स जी मुलाक़ात पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल तोहफ़ा वग़ैरह मोकिलिया आहिनि, पर मुलाक़ात कान थी, फ़ौत थी वियो। जिब्रील अमीन अची ॿुधायोसीं तव्हांजो साथी नजाशी अस्मा जो फ़ौत थी वियो आहे। अल्लाह जे रसूल साथ उन वक़्तु जेतिरा साथी वेठा हुआ, फरमाया उथो बीहो, अॼु असां पंहिंजे भाउ जे लाइ निमाज़ जनाज़ा ग़ाइबाना अदा कंदासीं। सम्झो था, इहो आहे तब्दीली। तब्दीली खे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह, पंहिंजी जॻह वठंदुसि। आख़िरी ॻाल्हि त क़ुरान अल्लाह जो कलाम किताब तब्दील करण वारो किताब आहे, ज़िंदगी खे तब्दील करण वारो किताब आहे। मकी दौर हो, काफ़िर निकमे खे तलकीन कंदा हुआ त क़ुरान न ॿुधंदा कयो। ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्गौ फीहि लअल्लकुम तग़लिबून। जॾहिं पैगंबर क़ुरान पढ़े त न ॿुधो, जॾहिं पढ़णु शुरू करे त गोड़ ऐं शोर कंदा कयो, त तव्हांजो आवाज़ ग़ालिब थी वञे। हिकु ॿिए छा चवंदा? अदा ॻाल्हि इहा आहे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पढ़े थो त माण्हू ॾांहुं फिरियो वञनि, माण्हू जे दिलि ते असर थो थिए, छो जो हू अरब आहे, क़ुरान खे मुकमल सम्झूं थिए। पढ़े गोड़ कयो, तव्हांजो आवाज़ मथे थी वञे, पैगंबर जो माज़अल्लाह आवाज़ दॿिजी वञे, माण्हू जे कननि ताईं न पहुचे, हिक ॿिए खे नसीहतूं कंदा। हिकु ॾींहुं ज़माद नाले शख़्स मके में आयो, जेको जिन्नाती बाबा मशहूर हो, माण्हुनि जा जिन वग़ैरह कढंदो हो। चवण लॻा ज़माद, यार तूं पंहिंजे हुनर में मञियल आहीं, ॿुध असां ॾे हिकिड़ो शख़्स आहे जंहिं नबो जी दावा कई आहे, पर पढ़े थो। हू जॾहिं पढ़े थो न, माण्हू उन्हनि जा थियो वञनि, ऐं असीं सम्झूं था माज़ अल्लाह हिन खे जिननि जो असर आहे। तूं यार कुझु कर भला, पर ॿुध पंहिंजी ॿुधाइजां, हुन जी ॿिली कुझु न ॿुधजां। ॿुधई त पोइ तूं ॼाण तुंहिंजो ज़िमो। चए थो मूं कननि में तमामु घणी माना कप विधी, एतिरी बि विधुमि जो माना अॻिलो ॻाल्हि आहे त आवाज़ टकराइजी निकिरी वञे, मुंहिंजे कननि ताईं न पहुचे। ठीकु आहे, ॾिसां थो, या अला हमरा हलियो। जॾहिं अधु रस्ते ते पहुतो, ख़ुदि थो चए त मूं चयो त हिकिड़ो समझदार माण्हू आहियां, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त ॿुधाए बि ॿुधबो कोन? न न, ॿुधाए बि ॿुधबो करे। चई इहे सभु उछलाए फिटी कयुमि। आयो अल्लाह जे रसूल वटि, बेटा तव्हांखे ख़बर आहे त आउं जिन्नात वग़ैरह जो कमु कंदो आहियां, माण्हू खां पैसा वठंदो आहियां, पर मूं ॿुधो आहे त तव्हां ते माज़ अल्लाह जो असर आहे, तव्हां खां पैसा बि कोन वठंदुसि। चवंदो रहियो, जेको हुनखे चवणो पैगंबर ॿुधे पियो, तव्हां कोन ॿुधी सघंदव। हीअ अल्लाह जो रसूल हुयो जो ॿुधऊं पिए। पाण इंतिहाई सब्र वारा, दरगुज़र करण वारा। ऐं न तव्हांजी तबियत ख़िलाफ़ का ॻाल्हि कयां त धड़की उथंदे, मौलाना संभाले ॻाल्हि, छा थो चईं? पैगंबर ॿुधा, जॾहिं ॿुधाए आख़िर जॾहिं बसि थियो त अल्लाह जो रसूल फरमाया तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी। जेसिं मुंहिंजी ॼाण भला मुंहिंजी ॿुधंदे, ॿुधायो। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु, ख़ुतबो जेको पहिरीं ॾिनुमि,
हमारा बुद्धि जॾहिं पाण ख़ामोश थिया चए थो कर साईं हिकिड़ो दफ़ो ॿियो भला ॿियो बुरो पाण ॿुधायो। पाण जॾहिं ख़ामोश थिया चए थो वंस मोर हिकिड़ो दफ़ो अञा पाण जेको आहे वरी टियों भेरो पढ़ी ॿुधायो। टे दफ़े चए थो पंहिंजो हथु औरते कयो ऐं बेत थो कयां ऐं गवाही थो ॾियां त तव्हां वाक़ई अल्लाह जा रसूल आहियो। उहे मके जा काफ़र जेको पैगंबर जा माइट बि आहिनि रिश्तेदार बि आहिनि पाड़े वारा आहिनि जंहिंमें पैगंबर 50 साल ज़िंदगी ॾिनी आहे उन्हनि खे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। ही ॿाहिरियों शख़्स आहे मुसाफ़िर शख़्स आहे पैगंबर जी ज़बान सां क़ुर जा अल्फाज़ पैगंबर जे ज़बान मां ॿुधे थो चए थो त गवाही थो ॾियां तव्हां त अहिड़ो कलाम मूंखे ॿुधायो मूंखे जहिड़ो समुंड जे विच में उछलायो अथसि। ही मुस्लमान थी वियो ईमान आंदई ज़िंदगी में तब्दीली अची वई। ही जॾहिं वापसि थो अचे त अबू जहल इंतज़ार पियो करे विया दोस्त अबू जहल परे खां निहार चए थो यारो हिकिड़ी ख़बर ॾियां तव्हांखे कहिड़ी चए हमरा जेको मुंहुं खणियो एतिरो आणे कोन पियो। वॾो होशियार माण्हू दुनिया जे हिसाब सां वॾो तेज़ हो। ख़ैर हमरा आयो हा बसि अमां त ॾे ख़बर जी ख़बरूं ख़ैर जूं मूं शाइरनि जी शाइरी बि ॾिठी मूं जादूगरनि जो जादू बि ॾिठो मूं कहाणियुनि जी कहानत बि ॾिठी मूं चिरनि जी चराइप बि ॾिठी आहे मूं जिननि वारनि जी जेको जेको मसइलो थिए उहो मूं ॾिठो आहे। पोइ चई हिन शख़्स में का बि अहिड़ी शइ कान्हे आख़िर छा आहे चई ॻाल्हि इहा त अलाह जो रसूल आहे ऐं आउं बि मुस्लमान थी वियो आहियां मथे अॻे चयो त ॿुधजां न हिन जी ज़िंदगी में त तब्दीली अची वई त ही किताब को मामूली किताब ना है तब्दीली कदें दी मुझा मोहतरम जॾहिं तव्हां हिनखे असांखे ही जेतिरियूं बुरायूं आहिनि असां जेकर हिनखे वाकई सम्झूं त इंशाअल्लाह ख़ुदि ख़ुदि माण्हू जो इस्लाम मुंहिंजो इस्लामी कानून अचे न अचे पर हिन 5.5 फुट ते अची वियो न इस्लामी कानून आऊं चवां थो त अमुन ई अमुन आहे तुंहिंजे लाइ बहितरीन रस्तो आहे मोचण जे ज़ोर ते न तूं जेको आहे ख़ुदि जो मुतालो कर पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आण। अल्लाह ताला खां बसि दुआ आहे त मालिक करीम मूंखे तव्हांखे क़ुर जी सम्झ अता फरमाए हिन ते अमल करण जो तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजे लाइ क़बर में ऐं क़यामत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बनाए वमा अलैना इल्लल बलाग।